पंहिंजे ॿारनि सां सिंध में ॻाल्हायो। जीअं वणनि में ॿूटनि लाइ पाणी जी ज़रूरत थींदी आहे विकास लाइ, तीअं ई ॿोलीअ खे बचाइण लाइ सभिनी खां पहिरीं हिन मौक़े ते घणो ॻाल्हाइण सुठो कोन थींदो आहे, पर के यादगिरियूं आहिनि। वासुदेव मुंहिंजो सुठो दोस्त हूंदो हो। असां गॾु ड्रामनि में मोहन महर ऋषि खां ट्रेनिंग वरिती हुई ऐं पोइ मां सिंधी साइड में हलियो हुयुसि ऐं वासुअ जो त तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूशन हो, तमामु सुठो एक्टर हूंदो। तंहिंखां पोइ असां जॾहिं हीअ सिंधी प्रोग्राम जो कयो त सुरेश सिंधू सिंधी नाटक घणेई कया आहिनि ऐं लगातार कंदो रहंदो आहे। हुनखे इहा चिंता कोन हूंदी आहे त 50 माण्हू आहिनि या 500 आहिनि, पर नाटक जो कारवां हलंदो रहे। 2 सालनि खां असांजो कन्हैयालाल मेठवाणी इन कोशिश में हो त मां सिंधी रागनि ते डांसूं करायां, राग चूंडनि ऐं डांसूं कराइण, वरी उन लाइ कोरियोग्राफर करणु, उहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। अनिला सुंदर जहिड़ी करे सघे थी, पर कन्हैयालाल मेठवाणी न नाच पाण ॼाणे, पर शौक़ु ऐं जुनून अहिड़ो जो हणी हंधि कयईं त इहे सभु जुनून जी ॻाल्हि आहे। केर बि हुजे, ज़रूरी न आहे पाण ॼाणंदो हुजे, खेसि उहे वसीला हुजनि न हुजनि, पर असां सभिनी खे मदद करणु खपे। मूं हिनखे 12 राग ॾिना, उन मां 7-8 चूंडियईं जेके असांजे मेठवाणी अॼु तव्हांजे साम्हूं पेश कंदो। ईसराणी साहिबु चयो असांजा सिंधी ऑफिसर थियनि। मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि त अहमदाबाद मां हिकिड़ी छोकिरी IAS में पास थी आहे सिंधी विषय खणी, ऐं ॿी बि छोकिरी सिंधी पास थी आहे IAS में। 2 छोकिरियूं थियूं आहिनि, उनजी सिंधी विषय कोन्हे, पर 2 छोकिरियूं उतां आयूं आहिनि। हाणे इहो छोकिरनि खे चैलेंज आहे। ईसराणी साहिबु इहो चवणु त दुकान ते वेहंदो, पोइ IAS थींदो, दुकान ते वेहंदो त भली वेहे न, 2 कम करे। त मां वरी तव्हांखे चवंदुसि जातीअ खे ज़िंदह रखण लाइ तव्हांखे हर महाज़ ते लड़णो आहे। न सिर्फ़ु असां हिंद जे सिंधियुनि खे, पर सिंध जा सिंधी बि ज़बरदस्त लड़ाई करे रहिया आहिनि। कराची में 8-10 सिंधी मारिया विया, उन्हनि खां कराची मां थोरे कढियो वियो। कराची तव्हांजी कोन्हे का, हैदराबाद सिंध तव्हांजी कोन्हे का। सिंधी हर हंधि वीचारा श्रीपुरी जाइ ॾियण वारा, त श्रीपुरी जाइ ॾियण खां बि असां पंहिंजे कल्चर खे बचायूं, हुननि खे अॻियां हौसला अफ़ज़ाई कयूं। मां इन उमेद सां पंहिंजी जॻह वठां थो। महिरबानी, तव्हांखे हीउ प्रोग्राम पसंदि ईंदो ऐं मूंखे ख़ुशी थींदी। धन्यवाद। मां वेनती कंदसि उन्हनि खां अचनि ऐं उन्हनि जो स्वागत करे रहिया आहिनि श्री चंद्र कुमार वरियानी, डॉक्टर लाल मुरारी, जेके समाज सेवी ऐं व्यवसायी आहिनि ऐं सेवा जे कर्मनि में हरदम अॻियां रहंदा आहिनि। उन्हनि जो स्वागत करे रहिया आहिनि श्री चंद्र कुमार वरियानी। भाई साहब थोड़ा सा इधर आ जाइए, वैसे इधर आ जाओ थोड़ा सा। हाँ, हिननि जो बैकग्राउंड शिक्षा सां जुड़ियल आहे, यानी ऑलराउंडर आहिनि। समाज सेवी ऐं व्यवसायी श्री कोताराम नारवानी जो स्वागत। असांजो हीअ वजूद कायम आहे। हक़ीक़त ॾिसो जे सिंध आहे त सिंधी आहिनि, जेकर सिंध ख़तम थी वञे त सिंधी ख़तम थी वञे। सची ॻाल्हि आहे, मूं 3-4 सालनि जी डुक डोड़ कई, जाखोड़ कई, मुंहिंजे दिलि में इहा उमंग हुई त सिंध जी वॾाईअ में कुझु असीं प्रोग्राम कयूं, जंहिंमें सिंध जी सूंहं, सिंध जी सारा, सिंध जे खेतनि जो वर्णन, सिंध जे माण्हुनि जो वर्णन, त कहिड़ा कहिड़ा माण्हू थींदा आहिनि। हूअं सच पुछो त सिंधियुनि खां सिंध विसरी कान्हे, जंहिंजो सबूत अॼु तव्हांजे साम्हूं आयो। मुंहिंजो पुटु स्पेशली मिठड़ी सिंध जो नालो ॿुधी करे दुबईअ मां अॼु पहुतो, ओचितो ई। असांखे कल्ह ताईं ख़बर कान हुई प्रोग्राम जी। राति जो चढ़ियो आहे, राति जो पोइ फ़ोन कयो मां जहाज़ में वेठो आहियां, छो जे प्रोग्राम ॾिसंदुसि। त केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जे अॼु जा ई नौजवान, जीअं कि असांजे ईसराणी साहिबु चयो, जेकर सिंधी ॻाल्हाइनि, सिंधियत ते ॾांहुं वधनि त ॾाढी ख़ुशी थींदी। हा, पोटो बि आयो आहे, जेको जेके एयरवेज़ में हो ड्यूटीअ ते, मुंहिंजे पोटो बि इहो प्रोग्राम असांखे मिठड़ी सिंध जो ॾिसणो आहे, उहो बि आयो आहे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुशी थी रही आहे तव्हांखे इहा ॼाण ॾींदे त असांजी इहा ज्योति कला संस्थान गुज़िरियल 25 सालनि खां इन जाखोड़ में क़ाइमु रही आहे त असीं सिंधी, सिंधियत
ऐं सिंधी माण्हुनि जी का ॻाल्हि वधायूं। इन करे मुंहिंजी सभिनी माण्हुनि खे वेनिती आहे त महिरबानी करे घर में नंढा हुजे चाहे वॾो हुजे, घर में तव्हां सां ॿार रहनि केतिरो था घर में, 2 कलाक 3 कलाक, बाक़ी त उहे वीचारा 20 कलाक हिंदीअ में था रहनि त हिंदी ॻाल्हाइण पाण ई सिखी वेंदा। असांखे उन जी ज़रूरत कान पवंदी। असांखे ज़रूरत आहे पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बचाइण जी, ऐं जेकर सिंधी ॿोली बचियल आहे त असीं सिंधी क़ाइमु आहियूं। इन इहे जाखोड़ जो मां अॼु ॾाढो ख़ुशी आहे। मूंखे कुझु दोस्तनि सालनि खां पेश हुयूं हुयूं त इहा सिंध जी कुझु कर, सिंध जी कुझु कर। उन जाखोड़े मूंखे सालनि खां कुझु दोस्तनि मदद ॾिनी, ऐं कुझु हींअर बि 3-4 महीननि खां मूंखे जिन भाउरनि मदद ॾिनी, मां चाहियो पिए त उन्हनि 2-4 जो हिते मां स्वागत कयां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी अहिड़नि माण्हुनि जो, ऐं ख़ासि तौर सां मां थोराइतो आहियां हिननि जो त आहियां ई, जिन मूंखे पंहिंजे हेॾे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी 5 मिंट ॾिना, अची मुंहिंजी सूंहं हिते वधायूं हिन प्रोग्राम जी। पर ख़ासि तौर सां मां चवंदुसि, मां थोराइतो आहियां असांजे हुन कोरियोग्राफर जी, जंहिं सुंदर अगनाणीअ जंहिंजो नालो वरितो रागनी ईश्वर, ऐं उहा कोरियोग्राफर असांजी अनिला सुंदर जी भेट में ई आहे, घटि कान्हे, पर हुनखे सिंधियत में कंहिं कोन आंदो। इहो शायदि मुंहिंजे बाग में लिखियलु आहे। मां ख़ुशि आहियां त हुनखे मां सिंधीअ में आंदो, जो उहा सिंधियुनि जी ॾोहिटी आहे, उहा गुरसाहाणीअ जी ॾोहिटी आहे। हू सिवरगीअ टेऊंमल गुरसाहाणीअ जी ॾोहिटी आहे, ऐं इन करे हुनखे बि ॾाढो शौक़ु थियो, ऐं हुन चयो त हीउ सिंधीअ जो प्रोग्राम मां पाण ई कंदसि। ऐं हक़ीक़त पुछो त हुन दिलो जान सां जेका महिनत कई आहे पुठे 1.5 महीने में, सा तव्हांजे साम्हूं ईंदी, ऐं तई उन जी वाहवाही कंदा त ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी। मां थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो, जिन हिते अची वियो मुंहिंजो ईमान वधायो आहे। असांजी ज्योति कला संस्थान खे हीअ रिकॉग्नाइज़ कयो आहे, जेको असांजो ई गुरु नाट्य गुरु आहे एस वासुदेव। इन जे लाइ असीं हर साल 2 प्रोग्राम रखंदा आहियूं, हिकिड़ो जनम ॾींहुं, हिकिड़ो उन्हनि जो असांजो जयंतीअ जो। हीअ अॼोको ॾींहुं असां जनम ॾींहं जो करे प्रोग्राम रखियो आहे। त महिरबानी करे तव्हां शांतीअ सां जे करे पूरो, वधीक टाइम कोन्हे, ॾाढो घटि ई प्रोग्राम आहे तव्हांजे लाइ, इन करे महिरबानी करे शांतीअ सां ॾिसंदा त डांसुनि सां गॾु तव्हांजे साम्हूं हिकिड़ो नाटक बि ॾाढो सिंध जो ई कोशिशि कई वई आहे, सिंधियत जो नाटक तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। इन करे महिरबानी करे ध्यानु ॾेई ॿुधंदा। महिरबानी। प्रोग्राम शुरू थी रहियो आहे। चवंदा आहिनि त कंहिं बि इंसान खां कंहिंजी जनमी जनमभूमि कॾहिं न ॾिसंदी आहे, ऐं असां सिंधियुनि जो त वजूद ई सिंध जे करे आहे। सिंध जेसीं आहे त असीं सिंधी बि आहियूं। भारत जो इतिहास ॿुधाए थो त 5000 साल अॻु सिंधु नदीअ जे किनारे वसियल सिंध जी तहज़ीब मोहन जे दड़े जो असीं वारिस आहियूं, जंहिंखे भारत जी सभिनी खां पुराणी तहज़ीब चयो थो वञे। भली अॼु सिंध प्रदेश असांजे हिंदुस्तान में न आहे, पर हर हिक सिंधीअ जे दिल में इहा अजर ऐं अमर आहे। कॾहिं कॾहिं त पंहिंजी जीजल सिंध खे यादि कंदे दिलसेतन जहिड़ी सुहन मिलंदी जानी, भले घुमी ॾिस किथे न मिलंदई सिंध जहिड़ी महिमानी। कहाणी पेश आहे सिंध पाकिस्तान में मशहूर फनकार दीवा शहर जी आवाज़ में ॻायल हिन गीत ते हिकु कोरस डांस।